बुलड़ी शाह करीम जे यूनियन काउंसिल खोखर वासी माल जे चरहे ख़ातिर जमपीर जे रोद मकान वारे इलाइक़े में पंहिंजा ढोर काहे चारण विया हुआ, जिते शहर जमारी नाले धनार खे कुझु शरारती माण्हुनि नशो प्यारे ऐं कंहिं बिरादरीअ जे चङनि माण्हुनि ख़िलाफ़ ॻाल्हायो हो ऐं उहा सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ उन बिरादरी जे माण्हुनि हिन खे झले पकिड़े हिन जी हीअ वीडियो वायरल कई हुई, जंहिंमें हुन माफ़ी वरिती ऐं गीसियूं कयूं। उन खां पोइ गुज़िरियल राति हुनखे क़तलु कयो वियो आहे ऐं उनजो लाश मिलियो आहे जेको संदसि ॻोठांदो। खुदा करण मन माफ़ करो, सदा दुनिया मुझे माफ़ करो, बस मुझे गई मुझे बाप बे मुझे गई मुझे टंग मत गई मन मात्या पीरे जोइए के मन तो मुतोबा गई बाला की कुंभगा मुतोबा गई। इन सॼी सूरत हाल जे पेश नज़र ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इख़्तियारियूं तकड़ा क़दम खणी इन शरारत ऐं हिन क़तल में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे हिन मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे।